गवर्नमेंट 4000 दे वठे पई असांखे ॾियनि पिया 3000 3100 मन हिते ख़र्च ॾिसो त केतिरा आहिनि हिते सूर केतिरा था पिटियूं तक़रीबन 60-70 हज़ार खाए थो वञे एकड़ हाणे मूंखे ॿुधायो हिन में हारी आहियूं ज़मीनदार आहे ख़र्च न केॾां वञूं इहा ई हालत आहे बसि ही 3000 3100 वापारी बसि सलाह कयो पिया बेड़ी ॿोड़ी न हरूभरू वधी आहे न ग़रीब जी ॾियारी उहा उते उते आहे छा ॿुधी हीअ व्याज वधी विया आहिनि कलर बंजर सभु शइ असांखे रियायत सां न आहे मिली ठीकु आहे हाणे जेको असांजी जिन्स वञे पई सा बि माना कंहिं कम में नथी अचे मारे था वठनि पोइ ख़बर न आहे त छा ॻाल्हि आहे छा न आहे ग़रीब लाइ त कंहिं बि कोन सोचियो आहे वापारी वठनि पिया मारे था वठनि गवर्नमेंट छा थी वठे गवर्नमेंट वठे ई कान थी कुझु बि कोन ॾिनो बारदानो कोन ॾिनो का शइ ॾिनी कान अथनि को मुआवज़ो कोन कयो अथनि को रेट कोन कढियो अथनि रेट हिकिड़ो हुजे न वापारी बि 100 ॿ रखे न 100 ॿ त रखनि ई कोन था पोइ हाणे ग़रीब जी त ॾियारी उते जो उते पई आहे ग़रीब त मरी वियो आहे हींअर कलर ॿिज किथे वञी निकिता DAP जी बोरी किथे असांखे ॾिनो उहा बि त असांखे त कोन ॾिनऊं न ॾिनऊं तॾहिं बि रेट मथे 10-10 15-15 हज़ार उहा DAP जी हींअर भटारी का शइ लहे कान थी दवाउनि में बि फ़र्क़ु आहिनि उहे बि अचनि कोन थियूं छा ॿुधी असां न को वैल्यू ई न रहियो आहे गवर्नमेंट ॾिनो बि छा आहे का शइ ॾिनी त कान अथसि जे ज़मीनदारनि चवंदा भाई वाधी आहे व्याज अॻिते पुठिते ज़मीनदार बि किथां कनि पंहिंजो घर भरी न असां ग़रीबनि खे ॾियनि उहो एवरेज लहे त असांखे बि ॾियनि न ज़मीनदारनि जे पुठिते ॾोह कोन्हे न असीं रहीम तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे 4000 रुपया गवर्नमेंट कयो आहे मां पाण हिकिड़े शइ जो ताईद कंदड़ आहियां त तव्हां इहो बारदानो जेको आहे उहो बारदानो भले ज़मीनदारनि खे न ॾियो कोठो खपे ज़मीनदारनि खे इहो बारदानो तव्हां सेठनि खे ॾियो जेके उते पेढी वारा आहिनि तव्हां उन्हनि खे ॾियो उन्हनि खे पाबंद कयो इन शइ जो त गवर्नमेंट जो ही रेट आहे हिन रेट ते तव्हां खणो पहिरीं ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा त जेके फूड इंस्पेक्टर मुक़ररु कया विया आहिनि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मां बेहैसियत UC चेयरमैन ऐं पंहिंजे क़ौम जो सरदार ऐं तंहिंखां पोइ अलाह जे महिरबानी सां मां पाण बि ज़मीनदार आहियां मूंखे ख़ुदि खे बि ख़बर कोन्हे को त असांजे यूनियन काउंसिल में या असांजे ॿिनि यूनियन काउंसिलनि खे गॾाए कहिड़ो असांजो जेको आहे फूड इंस्पेक्टर रखियो वियो आहे इन शइ जी बि का ख़बर असांखे कान्हे का लिहाज़ा महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं नई गवर्नमेंट आई आहे नई तव्हां माना माण्हुनि खां वोट वठी जेको आहे सो आया आहियो त हाणे ही माण्हू कलर जे सिस्टम में बि 17,000 18,000 में फुरजनि पिया ॿिज जे हिसाब में बि ही माण्हू फुरजनि पिया हिन पूरे तौर तरीक़े जो आख़िर कमाइण जो हल रुगो पेढी आहे या फूड इंस्पेक्टर या असांजी मां घणियूं ॻाल्हियूं करण जे लाइ जेको आहे सो मज़रत बि कयां थो त ऐं पंहिंजे क़यादत खे बि इन शइ जो चवां थो ज़िले चेयरमैन खे बि चवां थो ऐं जेके फूड जा ज़िले जा डिस्ट्रिक्ट जा माना ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि चवां थो त बाबा महिरबानी कयो त हीअ असां हिकिड़ा मज़दूर माण्हू हारी ऐं माना ज़मीनदार इन शइ जो 6 महीना महिनत करे हिकिड़ी शइ जेको आहे उहो असां ठाहियूं था त हाणे उन जो जेकर असांखे सिलो न मिलंदो त पोइ अदा असांखे त 10 खां 20 हज़ार रुपया विकण ते बचण जे लाइ तयारु कोन आहिनि पोइ केरु कणिक पोखींदो न अदा असांखे मूंखे छा पर मूंखे ख़बर इंस्पेक्टर जी कान्हे का मूंखे पंहिंजे पाड़े जा यूनियन काउंसिल जा जेके बि ज़मीनदार आहिनि उहे पुछनि था त साईं असांखे बारदानो वठी ॾियो यार हाणे बारदानो बि जेकर सिफ़ारिश ते मिले हीअ त हैफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे